पीर सैयद सदरुद्दीन साराज जी ने कहो वचन पानी गाना जोड़ा साईं पीर सैयद सदरुद्दीन साराज वाजिब है। इन पिंडाल में जेके भी आयो निहायत काबिल एहतराम आयो। असां सभिनी खे इहो फ़ख्रु आहे त हर ईद ते तव्हां सभिनी दोस्तनि खे पीर साहब ईद मिलन पार्टी के ज़रूर सॾींदा भी आहिनि ऐं मुख़्तसिर ख़िताब भी कंदा आहिनि। पर मां एतिरो ज़रूर अॼु इन गॾिजाणी में फ़ाइदो वठंदुसि त सियासी इलेक्शन जे मथां असांजी जेकी 25 जुलाई ते इलेक्शन जो ॾींहुं मुक़ररु थियल आहे गर्मी ज़रूरु थींदी पर उन ते ज़रूरु मां रोशनी विझंदो हलां त तव्हां सभिनी दोस्तनि खे हिमत करणी आहे। ऐं इहो मां यकीन सां तव्हांखे चवां थो त GDA जेकी पीर साहब जी क़यादत में ठही आहे पार्टी सॼी सिंध में इंशाअल्लाह हुकुमरानी कंदी ऐं तव्हांजी ख़िदमत कंदी। और इहो ज़रूर तव्हां महसूस कंदो कि इन तक में ख़ासि तौर ते जेको किंगरी जो तक आहे उन में जॾहिं पीर साईं मौजूदु आहे पहाड़ MP हुया तॾहिं तरक़ियाती कम थिया। उन खां पोइ जॾहिं मां थियुसि MPA ऐं मिनिस्टर थियुसि त उन वक़्तु कम थिया। उन खां पोइ इन तक खे ख़ासि तौर ते उन्हनि इहो चयो त बाबा दरगाह ॼाणे ऐं इहो तक ॼाणे। हाणे तव्हां जेके बि इन तक जा आहियो किंगरी वारे ख़ासि तौर ते उन्हनि खे इहो मां ज़रूरु मैसेज ॾींदुसि त तव्हां थोरो होश में बि ऐं जोश घटि होश में फ़ैसिलो कंदो और यकीनन दरगाह के उम्मीदवार के कामयाब करण लाइ सितारे जो निशान न भुलिजो। जीअं तव्हां सितारा आहियो चमको था तीअं उन ॾींहुं तव्हांजा उम्मीदवार सॼी सिंध में चमकनि। जिते जिते तव्हांजा दोस्त ऐं वास्तेदार आहिनि उन्हनि खे तव्हां ज़रूरु चओ त बाबा 10 साल इन माफिया ज़रदारी ग्रुप जेको आहे ज़रदारी लीग उन हुकुमरानी कई ऐं 10 सालनि में जेको सिंध सां हाल थियो आहे मां सम्झां थो कंहिंखां कुझु कोन्हे। 10 सालनि में ॿार मैट्रिक जो इम्तिहान ॾेई वेंदो आहे ऐं 10 सालनि में हिकिड़ो वॾो अरसो हूंदो आहे त जेके घर में ज़ाइफ़ूं आहिनि अमड़ियूं आहिनि अगड़ियूं आहिनि उन्हनि खे बि अंदाज़ो थी वियो हूंदो त कंहिं क़िस्म जो फ़ाइदो न पहुतो उन्हनि खे बि। ऐं एतिरे क़दुरु त जेके जाइज़ उन्हनि जा कम हुया जाइज़ बुनियादी हक़ूक़ हुया जेके उन्हनि जे दर ते हुजणु खपे उहो उन खां महरूम रहिया। छो त ज़रदारी लीग जो मंशूर मटिजी वियो हुयो पीपल्स पार्टी जो मंशूर हुयो रोटी कपड़ा और मकान। ज़रदारी लीग जो मंशूर ठहियो खाओ पियो लूटो और फूटो। तो इन में तव्हांखे फ़र्क़ु साफ़ ज़ाहिर आहे त उहे दोस्त जेके पाड़े में कॾहिं बाइसिकल न हूंदी हुई अॼु लैंड क्रूज़र में था हलनि। जंहिं वटि झुॻो न हुयो उन वटि 1000 गज जो बंगलो डिफेंस में आहे। जंहिं वटि कंहिं क़िस्म जी सहूलियत न हुई अॼु उहो ॿाहिरि मुल्क जो अकामो भी रखे थो वीज़ो भी रखे थो और ॿिटी शहरियत भी रखे थो। त एतिरा पैसा तव्हां भी सोचो जे अची विया उन्हनि वटि त उहो तव्हांजो हक़ हुयो तव्हांजे खीसे मां कढी आहे। मां त ईअं चवंदुसि त तव्हां पाण होश में ईंदव पंहिंजे हक़नि लाइ पाण निकिरंदव। इलेक्शन वारे ॾींहुं बाक़ाइदा तव्हांखे जहाद करणी पवंदी।
इहो ज़रूर तव्हांखे ॿुधाईंदो वञा त पीर साईं पंगारे खे का खोटी कान्हे। ये लखे जमायत आहे और ख़ासि तौर ते ये रोज़े वारे जी जमायत जेकी आहे ऐं ॿिया मोहबती ऐं सोबती जेके आहिनि किस्म जी बि का ज़रूरत हाणे आहे। इन गर्मी में तव्हां लाइ हिकिड़ी सियासी बाक़ाइदा ग्रुप्स खे ठाहियो वियो आहे। इहो काफ़िलो जेको आहे पीर साहिब जी सरबराही में इन लुटेरनि जे ग्रुप खां तव्हांखे इंशाअल्लाह निजात ॾियारींदो। और इहो ज़हन में रखो त इहो गॾियल असांजो तव्हांजो मंशूर आहे त तव्हांखे असांखे बाक़ाइदा बाबेरी ॾियणो आहे ऐं इन्हनि मां जान छॾाइण लाइ जिते जिते वास्तो आहे जिते वञी सघो था तव्हां पाण बि वञो। बिलख़ुसूस मां इहो चवंदुसि त अॼु असां नियाणियुनि खे पढ़ाइण जी ॻाल्हि जेके कयूं था गॾोगॾु इहो बि चवंदा हलूं त नियाणी जे पढ़ियल हूंदी त उन घर में उहो पंहिंजे ॿार खे पाण पढ़ाए वेंदी ऐं इंशाअल्लाह मुस्तक़बिल उन ॿार जो बहितर थींदो। त नियाणियुनि खे पढ़ाइण वारो सिलसिलो ज़रूरु जारी रखो। मुस्तक़बिल उन्हनि जो ई आहे जेके पढ़ियल आहिनि जेके जाइल आहिनि उन्हनि खे तव्हां कुझु बि साम्हूं रखी सघो था पर हू न मञींदा। तो असांखे तव्हांखे गॾिजी नियाणियुनि खे बि पढ़ाइणो आहे त जीअं असांजो मुस्तक़बिल अचण वारो बहितर थी सघे। त सभिनीनि में उमेद सॼे ज़िले में कुझु ॿिया ज़िले जा बि दोस्त आयल आहिनि सभिनी खे इहा गुज़ारिश कंदुसि त अचण वारे 10 ॾींहंनि में तेज़ी सां दोस्त GDA जे प्लेटफॉर्म ते शमूलियत बि कंदा। अॼु सरदार अली गौर खान मार बि आयो पीर साईं वटि इजाज़त वठी वियो त पने आख़िर वारी PS 22 ते GDA जी टिकट ते उहो विढ़ंदो असांजे पारां। ईअं ई सॼे ज़िले खे इंशाअल्लाह सखर में बि ऐं घोटकी में बि नौशेरे फिरोज में भी सांगन में भी उमरकोट में भी माना तव्हां ज़िलनि जा नाला खणो तव्हांखे उते सितारा ई नज़र ईंदा। सितारनि जी शक्ल तव्हां सभिनी खे इहो महसूसु थींदो त जीअं तव्हां आईने में पंहिंजी शक्ल ॾिसी सुबुह जो पाण खे सितारो ई सम्झंदो ऐं इंशाअल्लाह इहो सितारो उरूज ते ईंदो। सभिनी दोस्तनि जी ॿीहर मां महिरबानी और शुक्रिया अदा कंदुसि ऐं तव्हां पीर साहिब जो थोरो किताब बि ॿुधो ऐं थोरो तसल्ली सां तवजो सां ऐं थोरो जे वेही रहनि कुझु दोस्त बि ॾिसी सघनि। हिकिड़ो नारो पाकिस्तान ज़िंदाबाद जो पाकिस्तान